सिंध में मजमूई पाणी खोट 38 सैकड़ो बरक़रार है, जॾहिं त कोटड़ी बैराज जी सूरत हाल गणती जोगी करार ॾिनी वई आहे। गुडू बैराज वटि 7 सैकड़ो, सखर बैराज वटि 33 ऐं कोटड़ी बैराज वटि पाणी खोट 65 सैकड़ो रिकॉर्ड कई वई। सिंध के मजमूई तौर 1,28,200 क्यूसेक पाणी घुर्ज आहे। पंजाब पारां सीचे कैनाल मां 13,965 ऐं टीबी कैनाल मां 10,635 क्यूसेक पाणी खणत जो सिलसिलो जारी आहे। अवां खे ख़बर ॾी पिया, सिंध में मजमूई पाणी खोट 38 सैकड़ो बरक़रार आहे, जॾहिं त कोटड़ी बैराज जी सूरत हाल गणती जोगी करार ॾिनी वई आहे। गुडू बैराज वटि 7 सैकड़ो, सखर बैराज वटि 33 ऐं कोटड़ी बैराज वटि पाणी खोट 65 सैकड़ो रिकॉर्ड कयो वियो। सिंध के मजमूई तौर 1,28,200 क्यूसेक पाणी घुर्ज आहे। पंजाब पारां सीचे कैनाल मां 13,965 ऐं टीबी कैनाल मां 10,635 क्यूसेक पाणी खणत जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील मालकुंदासी सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर निज़ाकत जतोई खान जी। निज़ाकत आगाह कजो। जी, सिंध में मजमूई पानी खोट जेका आहे उहा 38 सैकड़ो बरक़रार आहे। कोटड़ी बैराज ते सूरत हाल वधीक गणतीअ जोगी थी वई आहे। सिंध जे बैराजनि में गुडू बैराज वटि 7 सैकड़ो, सखर बैराज वटि 33 सैकड़ो ऐं कोटड़ी बैराज वटि 65 सैकड़ो जेका पाणी जी खोट रिकॉर्ड कई वई आहे। सिंध खे मजमूई तौर 1,28,200 क्यूसेक पाणी घुर्बल आहे, पर सिंध में हिन वक़्तु तमामु घणी पाणीअ जी खोट आहे। जेकॾहिं इन हवाले सां ॻाल्हि करियूं पाणी खोट जे हवाले सां त गुडू बैराज जे वाहन खे 31,100 क्यूसेक पाणी जी घुर्ज आहे, पर वाहन खे रुगो 28,937 क्यूसेक पाणी मिली रहियो आहे। जंहिं सबबि गुडू बैराज वटि 7 सैकड़ो जेका पाणी जी खोट रिकॉर्ड कई वई आहे। अहिड़ी तरह सखर बैराज जे वाहन खे 58,200 क्यूसेक पाणी घुर्बल आहे ऐं सखर बैराज जे वाहन खे रुगो 38,800 क्यूसेक जेको पाणी आहे उहो मिली रहियो आहे। जंहिं सबबि सखर बैराज ते पिण हिकु वॾे पाणीअ जी खोट आहे जेका 33 सैकड़ो ताईं रिकॉर्ड कई वई आहे। अहिड़ी तरह सिंध जी जेका पुछड़ी वारी बैराज आहे कोटड़ी बैराज, उहा सख़्त पाणी जी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे ऐं कोटड़ी बैराज वटि जेको पाणी घुर्ज आहे उहा 32,460 क्यूसेक आहे, पर वाहन खे रुगो 11,425 क्यूसेक पाणी मिली रहियो आहे। जंहिं सबबि कोटड़ी बैराज ते 65 सैकड़ो पाणी जी खोट बरक़रार आहे। इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंजाब पारां सीजे ऐं टीपी लिंक कैनाल मां जेको पाणी खणण वारो सिलसिलो आहे उहो जारी आहे, छो त ही ॿई जेके कैनाल आहिनि इहे ॿोॾि दौरान हलाया वेंदा आहिनि, पर हिन मां मुसलसल पाणी खणण जे करे सिंध में जेका पाणी जी खोट आहे उहा मुसलसल जारी आहे। ऐं इन हवाले सां जेके आबाशी माहिर आहिनि त उन्हनि जो चवणु आहे त कुझु ॾींहंनि में पाणी जी सूरत वधीक बहितर थी सघे थी, पर जेकॾहिं पाणी जे विर्श खे सही नमूने या दुरुस्त नमूने न कयो वियो त सिंध में जेका पैदा थियल पाणी जी खोट आहे उन में अञा वधीक इज़ाफ़ो थी सघे थो। इन हवाले सां जेके आबादगार आहिनि उहे पिणु सख़्तु परेशान आहिनि, छो त सखर बैराज जी कमांड एरिया में 80 लख एकड़ खां वधीक जेके फसल आहिनि उहे पोखिया वञनि था। उन में कपह जो ऐं कमंद जो फ़सुलु ख़ासि करे हिन वक़्तु सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। या जेके केले जा बाग आहिनि उहे पिणु हिन पाणी खोट सबबि जेके मुतासिर थी रहिया आहिनि। जी, महिरबानी अवां जी निज़ाकत आगाह करण लाइ।